बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों हिकु नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ु 8 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे सर हाजी अब्दुल्ला हारून। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, सबक़ जा नवां लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे भले माना बहितरी। लफ़्ज़ आहे निपायो माना पालियो। लफ़्ज़ आहे नेक माना चङा। लफ़्ज़ आहे ॾाढी माना घणी। लफ़्ज़ आहे फल माना मेवो। लफ़्ज़ आहे ज़रूरतमंद माना ग़रीब। लफ़्ज़ आहे लाॾाणो माना वफ़ात। लफ़्ज़ आहे तहरीक माना हलचल। लफ़्ज़ आहे नेक मर्द माना चङो माण्हू। लफ़्ज़ आहे भरपूर माना जाम। लफ़्ज़ आहे सर माना साईं। लफ़्ज़ आहे साथी माना दोस्त। लफ़्ज़ आहे वापार माना कारोबार। लफ़्ज़ आहे लेखजण माना ॻणजण। लफ़्ज़ आहे दीनी माना दीन सां लाॻापियल। लफ़्ज़ आहे कामयाब माना फातह या खटंदड़। लफ़्ज़ आहे तहज़ीब माना उथणी वेहणी। लफ़्ज़ आहे माहवार यानी हर महीने। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सर हाजी अब्दुल्ला हारून कॾहिं ऐं किथे पैदा थियो? जवाब, सर हाजी अब्दुल्ला हारून 1872 ईस्वीअ में कराचीअ में पैदा थियो। सवाल नंबर ॿियो, पीउ जे वफ़ात खां पोइ खेसि कंहिं पालियो? जवाब, पीउ जे वफ़ात खां पोइ खेसि संदसि माउ पालियो। सवाल नंबर 3, हाजी अब्दुल्ला हारून कहिड़ीअ तहरीक में हिसो वरितो? जवाब, हाजी अब्दुल्ला हारून पाकिस्तान जी तहरीक में हिसो वरितो। सवाल नंबर 4, हाजी अब्दुल्ला हारून वधीक छो न पढ़ी सघियो? जवाब, हाजी अब्दुल्ला हारून ग़ुर्बत जे करे वधीक पढ़ी न सघियो। सवाल नंबर 5 ऐं आख़िरी सवाल, हाजी अब्दुल्ला हारून खे माण्हू छो यादि कनि था? जवाब, हाजी अब्दुल्ला हारून खे माण्हू संदसि नेक कमनि ऐं ख़िदमतनि जे करे यादि कनि था। बे हेठि ॾिनल लफ़्ज़ जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि नंढपिण, भरपूर, ॼाण, हिम्मत, लाॾाणो। जी दोस्तों, हाणे 2 खाना ठाहींदासीं। हिकिड़े में लिखंदासीं लफ़्ज़, ॿिए में लिखंदासीं जुमलनि में इस्तेमालु। हाणे लफ़्ज़ आहे नंढपिण। जुमिलो ठाहींदासीं, हाजी अब्दुल्ला हारून नंढपिण खां ई ॾाढो महिनती हो। पोइ लफ़्ज़ आहे भरपूर। हाणे हिन जो जुमिलो ठाहींदासीं, असांखे भरपूर महिनत करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे ॼाण। हाणे जुमिलो ठाहींदासीं, अख़बारूं असांखे ॼाण ॾियनि थियूं। अहिड़े तरह सां लफ़्ज़ आहे हिम्मत। हाणे जुमिलो ठाहींदासीं, इंसान खे हमेशह हिम्मत खां कमु वठणु घुरिजे। लफ़्ज़ आहे लाॾाणो। हाजी अब्दुल्ला हारून कराचीअ में लाॾाणो कयो। जीम लफ़्ज़ ठाहियो, जीअं तहरीक, तहरीकूं। ही लफ़्ज़ आहिनि ख़िदमत, ओताक, राह,
कोशिश। हाणे इन्हनि लफ़्ज़नि खे ठाहिणो आहे। हाणे इन्हनि जा जमा ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे ख़िदमत, जमा थींदो ख़िदमतूं। लफ़्ज़ आहे ओताक, जमा थींदो ओताकूं। लफ़्ज़ आहे राह, जमा थींदो राहूं। लफ़्ज़ आहे कोशिश, जमा थींदो कोशिशूं। दाल, अव्हां जे स्कूल में कहिड़ियूं कहिड़ियूं हम निसाबी सरगर्मियूं थींदियूं आहिनि, उन्हनि बाबति ॿुधायो। जवाब, असां जे स्कूल में केतिरियूं ई हम निसाबी सरगर्मियूं थींदियूं आहिनि। मिसाल तौरु रांदियुनि जा मुक़ाबिला, बैतबाज़ी जा मुक़ाबिला, सीरत पाक जे उनवान सां तक़रीरी मुक़ाबिला ऐं मज़मून नवेसीअ जा मुक़ाबिला वग़ैरह। हे 1, 2, 3 अदद शुमारी आहिनि। पहिरियों, ॿियो, टियों अदद क़तारी आहिनि। अव्हां हेठि ॾिनल ख़ाननि में अदद क़तारी लफ़्ज़ लिखो, जीअं 4 यानी चोथों। अदद शुमारी लिखियल आहिनि 5, 6, 7। अहिड़े तरह सां हाणे इन्हनि खे अदद क़तारी में लिखिणो आहे। अदद शुमारी में हाणे लिखियल आहे 5, अदद क़तारी में लिखंदासीं 5। ईअं आहे 6 लिखंदासीं 6, 7 7, 8 8, 9 9। अहिड़े तरह सां अदद शुमारी में आहे 10, अदद क़तारी में लिखंदासीं 10, 11 क़तारी में लिखंदासीं 11, 12 अदद क़तारी में लिखंदासीं 12, 13 लिखंदासीं 13। ईअं आख़िरी 14 अदद क़तारी में लिखंदासीं 14। वाओ, हेठि ॾिनल शख़्सियतनि मां कंहिं बि हिक शख़्सियत ते पंहिंजे लफ़्ज़नि में घटि 10 जुमिला लिखो ऐं बयानु करियो। ही शख़्सियतूं आहिनि क़ाइदे आज़म, अल्लामा इक़बाल, मोहतरमा फ़ातिमा जिन्ना, शहीद बेनज़ीर भुट्टो। हिननि मां कंहिं बि हिक ते 10 जुमिला लिखणा आहिनि। असां क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह ते 10 जुमिला लिखंदासीं। हलूं था जुमिलनि जे तरफ़। जुमिलो नंबर पहिरियों, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कराचीअ में ॼाओ। जुमिलो नंबर 2, शुरूआती तइलीम सिंध मदरसे कराचीअ में हासिल कई। जुमिलो नंबर 3, आला तइलीम हासिल करण लाइ विलायत वियो। जुमिलो नंबर 4, वकालत जो वॾो इम्तिहान पास करे मुंबईअ में अची वकालत जो पेशो अख़्तियार कयो। जुमिलो नंबर 5, क़ाइदे आज़म जे कोशिशनि सां असांजो मुल्क अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ मां आज़ादु थियो। जुमिलो नंबर 6, क़ाइदे आज़म मुल्क जे सुधारे लाइ राति ॾींहुं कोशिश कंदो रहियो। जुमिलो नंबर 7, घणे कम करण करे संदसि सिहत ख़राब थी पई। जुमिलो नंबर 8, आख़िरकार 11 सितंबर 1948 ईस्वीअ ते क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना लाॾाणो करे वियो। जुमिलो नंबर 9, संदसि मज़ार कराची में आहे। जुमिलो नंबर 10 ऐं आख़िरी जुमिलो, असीं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह खे हमेशह इज़्ज़त ऐं मोहबत सां यादि कंदा रहंदासीं। ज़े हेठि ॾिनल अंगनि खे लफ़्ज़नि यानी अखरनि में लिखो, जीअं 10 अंगनि में लिखियल आहे। ही अखरनि यानी लफ़्ज़नि में लिखियोसीं 10। ईअं लिखियल आहे 11, इन खे अखरनि में लिखियोसीं 11। हाणे हेठि अंग आहिनि, इन्हनि खे लफ़्ज़नि यानी अखरनि में लिखिणो आहे। हलूं था इन्हनि खे लिखण जे तरफ़। जी दोस्तो, हाणे अंगनि खे लफ़्ज़नि में लिखंदासीं। लिखियल आहे 12, अखरनि में यानी लफ़्ज़नि में लिखंदासीं 12।
लिखियल है 13 और लफ्ज़नि में लिखंदासीं 13। अहिड़े तरह सां लिखियल है 14 लफ्ज़नि में लिखंदासीं 14। 15 लिखंदासीं 15। 16 लफ्ज़नि में लिखंदासीं 16। 17 लफ्ज़नि में लिखंदासीं 17। 18 लफ्ज़नि में लिखंदासीं 18। 19 लफ्ज़नि में लिखंदासीं 19। 20 लफ्ज़नि में लिखंदासीं 20। अहिड़े तरह सां 21 लफ्ज़नि में लिखंदासीं 21।